मां त बाबा ऐं मामा जे मथां ज़ोर रखियो आहे त हितां वापसी वञण खां पहिरियां असांजो निकाह करायो वञे। पोइ तुंहिंजी छा सलाह आहे सिकू? ॻाल्हि निकाह जी न आहे सुणी, बसि मां इहो पियो थो सोचां, जेकॾहिं तूं मां हितां निकिरी हलियासीं ऐं सभु धुरियूं वेही अकबर ख़ान जे साम्हूं ॻाल्हियूं कंदा ऐं सभु ॻाल्हियूं करे मसइले खे हिते हल कंदा न, त पोइ जॾहिं वापसि हलंदासीं त असांखे को बि मसइलो पैदा कोन थींदो। हाणे जेकॾहिं बाबा वारा तोसां मिलनि न त तूं इहा ॻाल्हि उन्हनि जे साम्हूं रखजांइ। मां त खणी उन्हनि सां ॻाल्हि कयां, पर मूंखे पूरी पक आहे त चाकर खान ऐं सावल हिते मूंसां ॻाल्हियूं करण जे लाइ कॾहिं बि न ईंदा, छो त हू उते असांजे अचण जो इंतज़ारु पिया कनि। हू इहो पिया था सोचनि त सिकू ऐं सोणी कॾहिं वापसि था अचनि त असां सभई गॾिजी करे उनखे कारोकारी करे मारे छॾी। सिकू, असां ॿिन्हिनि जे नसीब में अलाह साईं लाइ छा लिखियो आहे उहा त अलाह साईं खे ई ख़बर, पर तुंहिंजे लाइ हिकिड़ी ॾुखाईंदड़ ख़बर आहे। ॾुखाईंदड़ ख़बर? मुंहिंजे अमाई बाबे वारनि ॾे त ख़ैर आहे न। तुंहिंजी भेण पारस सां हैदर जो निकाह ज़बरदस्ती करायो अथऊं। या अल्लाह, या अल्लाह, ही सभु कुझु छा थी वियो? इन जे करे सोनी, इन जे करे मां इहो कदम न पियो खणां। मूंखे ख़बर आहे त इन कदम खणण सां मुंहिंजे घर वारनि जे मथां छा गुज़रंदी। जंहिं ॻाल्हि जो मूंखे ख़ौफ़ हुयो न, उहा ई ॻाल्हि थी, छो त ख़बर हुई मूंखे त मुंहिंजो इन कदम खणण सां मुंहिंजे घर वारनि खे सज़ा मिलंदी ऐं उहा सज़ा मुंहिंजी मासूम भेण खे मिली वई। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।